उमरकोट जिले के वलीदातपली में थींदड़ छहूं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क्रिकेट टूर्नामेंट अॼु पुॼाणी ते पहुतो, जंहिंमें उमरकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ टीमुनि हिसो वरितो। तमामु बहितरीन क्रिकेट थी। इन टूर्नामेंट जी विनर टीम हाजी साइदात 11 ऐं रनर टीम हज़रत मियां जान मोहम्मद 11 ॿिन्ही टीमुनि खे खोड़ सारियूं वाधायूं। सभिनी दोस्तनि अहबाबनि ऐं असांजे आस पास में रहंदड़ मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जे माण्हुनि जो ठाराइतो आहियां, जिन्हनि इवेंट खे पंहिंजो सम्झी मुकमल साथ ॾिनो। दिलि बाग़ बार थी वई। ख़ासि करे विच वारी मैच दौरान हाजी बकापली B11 जो मैच सजाद गुजो जी बहितरीन परफॉर्मेंस दिलि बाग़ बार करे छॾियो। असांजी इन काविश में दोस्तनि पंहिंजो टाइम ॾेई असांजी टूर्नामेंट खे कामयाबु कयो। महिरबानी। महिमान ख़ासि तौर शिरकत असांजे राज जे महंदार हाजी मोहम्मद बकापली कई। ॿियनि आयल सभिनी महिमाननि जो शुक्रियो अदा कजे थो। हिसो वठंदड़ रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कई। दिलि सां दाद पुण्य ॾिनी। रांदियूं बहितरीन माहौल में ॾेई सघनि थियूं। वरी मेला नसीबनि जा। अस्सलाम वालेकुम, साथ सलामत, नमस्ते, जिया भुट्टो, सभई दुनिया जा सलाम। अलादीन लाशारी, चीफ ऑर्गेनाइज़र।